तालके सोबेदरे में अज हफ़्ते का मथे डी गुज़री चुका आहिनि त शहीद सजाद अली चंडी जा कातुल हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे ऐं उन मां न का रिकवरी थी आहे ऐं जेके हू कातुल ॿिया ॿुधाए थो न उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे थो। अॼु हफ़्ते खां मथे ॾींहं गुज़री चुका आहिनि। असां दाहूं कुकूं मीडिया ते कंदा रहूं था, असां थाणे ते लगातार वञूं था, पर असांखे का बि सही मोट नथी ॾिनी वञे। अॼु एतिरनि ॾींहंनि जे बावजूद बि शहीद सजाद अली चंडीअ जा कातुल हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे। न उन मां रिकवरी कनि था, न उनखे को तौत वग़ैरह चूंडी विझनि था, न उहे जेके नाला ॿुधाए थो उहे बि ॿाहिरियों वही छुटी वञनि था ऐं उन्हनि खे न गिरफ़्तार कयो वञे थो। इन्हनि ॾींहंनि जे बावजूद बि अॼु ॾींहं ताईं असां दाहूं कूकूं कंदा रहूं था, पर अफ़सोस सां चवणो थो पवे ऐं मजबूर थी असां अॼु हे ॿियो दफ़ो एतिजाज करे रहिया आहियूं त शहीद सजाद अली चंडी जा कातुल गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त मां सख़्त सज़ा ॾेई फाही चाढ़ियो वञे ऐं हिकिड़ो जेको कातुल ॿिया पंहिंजा साथी ॿुधाए थियो कंबोयो ऐं उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वञे, पर उनखे बि आराम सां खटुनि ते विहारियूं वेठा आहिनि। उन जे चवण ते असांजे शहीद सजाद अली जे भेण जे घर में पुलिस घिरी ऐं नाइंसाफ़ी कई। पोइ निमाइंदनि ॿुधायो ऐं पुछुनिसि तव्हां उन्हनि जे घर में छो विया आहियो? चए मां उईअं ई वियो आहियां ऐं हीउ जेको कातुल आहे चवे थो त असां हिन खे घर जे दर ते फिटो करे विया आहियूं। जेकॾहिं हिन किथां खयो हूंदो जिते उते जिथां ही खणी आयो आहे, जिथे हिते खणी आयो आहे, चवे थो मां घर खणी छॾे वियो आहियां, उते को ॿियो माण्हू हूंदुसि या उतां जिथां खयां अथसि उते बि ॿिया माण्हू हूंदसि, उहे माण्हू ॿुधाए थो, पर पुलिस उन्हनि खे छुपायूं वेठी आहे ऐं उहे ज़ाहिर नथी करे। अफ़सोस आहे, असांजो चवणु आहे त IG सिंध, होम सेक्रेटरी, वज़ीर आला सिंध, DIG सखर ऐं DPO यानी SP खैरपुर खे अर्ज़ु आहे त असांजा कातुल शहीद सजाद अली जा गिरफ़्तार कया वञनि ऐं उन्हनि खे सख़्त मां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं फाही चाढ़िया वञनि।